गुरु रामदास सच्चे पातशाह जो प्रकाश थियो है 9 अक्टूबर 1534 चूना मंडी लाहौर में। और तमाम कई संगत सतगुरु स्थान दर्शन करे आया। इतिहासकार बुधाइंदा कि गुरु रामदास सच्चे पातशाह जो जरे सतगुरु प्रकाश थे ना, उन जो नालो रखियो भाई जेठा। पंजाब में जेठा चवंदा आहिनि या तो वडे के या चइजे लायक, मतलब जेको घर में वडो हुजे न उनके भाई जेठा चवंदा आहिनि। जेठा वो सतगुरु घर में हुया ही हिकिड़ा लाडला हुया माँ पीउ जा, उन्हनि प्यार में नालो रखियो जेठा जी। सतगुरु जॾहिं प्रकाश सां नालो पियो भाई जेठा जी। इतिहासकार ॿुधाइनि था जॾहिं सतगुरु 2 खां 2.5 साल जा थिया न, उन्हनि जी माता बीमार थी हुई, माता दया कौर जी। और ये कौर लफ्ज़ पुरातन आहे, ये न है कि गुरु गोबिंद सिंह महाराज ने सिंह सजाया तो कौर लफ्ज़ ॾिनो। ये कौर लफ्ज़ पुरातन अचे थो। ज्ञानी ॿुधाइनि था जाम पुराणो लफ्ज़ आहे कौर। दया कौर नालो गुरु रामदास सच्चे पातशाह जी माता जो, और पिता जो नालो हरिदास। हरदास भी चवनि था, हरिदास लिखियल आहे सिख वर्ड में। 2-2.5 साल जॾहिं बाबा जेठा जी थिया न, त माता जो देहांत थी वियो। और पोइ बाद में पीउ पालियो। पिता हरिदास सेवा कई आहे, ॿार जी संभाल कई आहे। लगभग 7 साल जा थिया आहिनि, उन टाइम पिता भी देहांत करे विया आहिनि। जॾहिं पिता देहांत करे विया न, कोई पुछण वारो न हुयो। हार बिसरत सबका मौत आहे। गुरु खां ही पुछण वारो न हुयो, भाई जेठा जी खां। सतगुरु कंहिंजे सहारे रहनि। पोइ नानी वठी वई आहे बासर के पिंड उतां, जिथे सतगुरु प्रकाश थिया, जिथे सतगुरु जो आगमन थियो। उन टाइम ये समझो कि उन दरबार के तालो लगी वियो, उन घर के तालो लगी वियो। छो जो घर में कोई बचो न, बच्चा नंढा बालक भाई जेठा जी, उनके नानी वठी वई पैण सां गॾु बासर के पिंड। और नानी हुई गुरु जी संगत करण वारी, गुरु अमरदास महाराज जी चरनी लगदी हुई। और नानी जे संग में रही नानी समझायो कि भाई घर जो गुजरान करणो आहे, रोटी पानी तो खाइणी आहे न, घर कुछ कमाइणो पवंदो। उहे उते नानी सेखारिया छोला हलाइण। छोला हलाईंदा हुया भाई जेठा जी। यतीम घराणे सां तालुक रखण वारा, छोला हलाइण वारा। और अहिड़ी सतगुरु कृपा कई जॾहिं उनजे मन में हरि जो नाम वसियो, उहे गुरगदीअ मालिक बणिजी विया। दया पई न सतगुरु ते, तॾहिं बार बार मंगणो आहे कि दया करो बसो मन आहे। उहा नानी चङी संगत सेखारी, भाई जिते तूं छोला विकिणींदो अचे उते गुरु अमरदास महाराज जी दरबार आहे। रोज़ सुबुह शाम नकमस्तक थी जा उते, गुरु खे मथो टेके अचां, गुरु जी संगत कजां। और अहिड़ी गुरु जी संगत पई कि सतगुरु कृपा करे छॾी, जेकी सेखारी नानी। इतिहास तो ॿुधाए कई समूह नानी सिख्या ॾिनी, सेवा कंदा रहिया। भाई जेठा जी सेवा कंदा रहिया। थोड़ा वॾा थिया भाई जेठा जी, चङो टाइम गुज़रियो सेवा कंदे। अरे गुरु अमरदास सच्चे पातशाह जी अॻियां आई माता मनसा देवी। माता मनसा देवी गुरु अमरदास सच्चे पातशाह जी घरवारी हुई। चवण लगी कि ओ परमेश्वर किए, पंहिंजे पति खे चवण लगी कि ओ परमेश्वर किए। परमेश्वर किए मक़सद है कि परमेश्वर जा ठाहियल, परमेश्वर किए परमात्मा जो बणायल। ओ परमेश्वर किए पाण हिकिड़ी नानी तो हाणे आनंद कार्य करे छॾियो आहे माता दानी जो। हाणे माता भानी लाइ बि कोई वर ॻोल्हियो न। त जीअं चयो न माता मनसा देवी, त सतगुरु चवण लॻा कि भागवान भाई छोकिरो कहिड़ो हुजे। त उन टाइम सेवा पिया करनि भाई जेठा जी। सतगुरु गद्दी ते विराजमान हुया। माता मनसा देवी जॾहिं अर्ज़ु खणी आई त इशारो कर चवण लगी कि परमेश्वर कीअं छोकिरो हुजे त इन जहिड़ो हुजे। हाणे सतगुरु जी कीअं निगाह थी पए। सतगुरु संगत जे सदके, सेवा जे सदके सतगुरु पंहिंजी घर जी दात ॾियनि था। औलाद बि ॾिनी, औलाद खां पोइ अॻिते करे गुरगद्दी बि बख़्शी आहे। संगत करण जे सदके, गुरु जी सेवा जे सदके। त जीअं माता मनसा देवी चयो न कि छोकिरो हुजे त इन जहिड़ो हुजे, त गुरु अमरदास महाराज ॾिसी करे चवण लॻा कि पोइ भगवान जे इन जहिड़ो छोकिरो हुजे त पोइ इहो हिकिड़ो ई आहे, असां पंहिंजी न्याणीनि खे ॾिनीसीं। जीअं सतगुरु चयो न असां पंहिंजी न्याणी इन खे ॾिनीसीं, त घर वारी चवण लॻी कि परमेश्वर कीअं ईअं की
पहिरियों पुछो त सही छोकिरे जी ज़ात छा आहे, छोकिरो कमाईंदो छा आहे, छोकिरे जे माउ पीउ छा कंदा आहिनि, छोकिरो ख़ानदान किथां जो आहे। त गुरु अमरदास सचे पातशाह माण कजो कि सतगुरु सेवक खे मां ॾिनो कीअं। चवण लॻा कि बागवान जे ज़ात पुछंदी न, अॼु खां वठी जेकी असांजी ज़ात आहे न उहा ई जी ज़ात आहे। वैसे तो सोडी कुल मां गुरु रामदास सच्चे पातशाह हुया भाई जेठा जी, पर जेकी सतगुरु ॻाल्हि कई न कि बागवान जेकी ज़ात असांजी आहे न उहा जी ज़ात आहे। मतिलबु जेकी गुरु जी वॾाई हुई न, जेको गुरु जो मर्तबो हो न, उहो गुरु पाण जहिड़ो ॾेई छॾियो भाई रामदास भाई जेठा जी।